वालेकुम प्यारा दोस्तों, कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? असांखे उमेद आहे त तव्हांजो हर ॾींहुं ख़ुशियुनि सां भरपूर ॾींहुं रहियो हूंदो ऐं हीअ ॾींहुं बि तव्हांजो इंशाअल्लाह ख़ुशियुनि सां भरपूर ॾींहुं हूंदो। अॼु हिकु नए टॉपिक खे खणी करे तव्हांजे साम्हूं असां हाज़िर थिया आहियूं पंहिंजे मोटिवेशनल स्किल चैनल में। असांखे उमेद आहे त तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब बि कयो हूंदो ऐं लाइक ऐं शेयर बि ज़रूरु कयो हूंदो। तव्हांजो पंहिंजो अलाह रखे सरबलोच हिकु नए टॉपिक सां गॾु आया आहियूं, जेको आहे असांजो अॼोको टॉपिक रेशो। अॼु असीं निस्बत जे बारे में मुख़्तसर ॼाण हासिल करे वठंदासीं ऐं असांजी उमेद आहे त तव्हां निस्बत जे बारे में कुझु ॼाण हासिल करे वठंदव। बेसिकली रेशो जी जेका डेफिनेशन आहे उहा इहा आहे: अ रेशो शोज़ द रिलेटिव साइज ऑफ टू और मोर लाइक वैल्यूज़। सो रेशो जेको निस्बत आहे उनखे असां जेकॾहिं निशानीअ में ज़ाहिर कयूं त रेशो जी जेका सिंबल आहे उहा हीअ आहे, जंहिंखे असां सॉरी सिंधीअ में तव्हां जॾहिं पटी पढ़ी हूंदी त हुन में ॿकरीअ खे टुका ॾींदा आहियो। ईअं सम्झो त ही रेशो जूं जेकी ॿ टुका आहिनि, जेके असांजा डिजिट्स आहिनि, उहे ईअं सम्झो त रेशो जो आहे हिकिड़ो निशानी आहे। इन जे साॼे ऐं खाॿे पासे खां रक़मूं रखी वेंदियूं आहिनि। जीअं फ़र्ज़ कयो असां निस्बत तनासुब जी रक़म रखूं था पंहिंजो 4:6, जंहिंखे असां चवंदासीं 4:6। असां हिन 4:6 खे आम अणपुर में भी ज़ाहिर करे सकदा आहियूं, जेके आम अणपुर में असां जेकॾहिं ज़ाहिर कंदासीं त हिनखे आम अणपुर में लिखण जो तरीक़ो इहो आहे त भई 4/6। हाणे जेको 4:6 आहे या 4/6 आहे, तव्हां इनखे सिंप्लीफाई करण में सिखंदव ऐं असांखे उमेद आहे त तव्हांखे सिंप्लीफाई करण में भी काई दिक़त कोन ईंदी। सो हाणे जेकॾहिं असां 4:6 या 4/6 खे जेकॾहिं असां वधीक तौर ते लिखी सघूं था माना इन्हनि रक़मूं जंहिंते डेफिनेशन चयो आहे टू आर मोर लाइक वैल्यूज़, त माना ॿिनि खां वधीक जेके असांजा वैल्यूज़ हूंदा असां उहे बि रखी सघूं था पिया। फ़र्ज़ कयो हुजे 8:6:4:10, त मतिलबु असां टू आर मोर लाइक वैल्यूज़ भी हिक खां वधीक जेके वैल्यू आहिनि या ॿिनि खां वधीक जेके वैल्यू आहिनि रेशो में असां लिखी सघूं था ऐं इन्हनि खे सिंप्लीफाई भी करे सघूं था। अचूं था पंहिंजे इन 4:6 खे सभ खां पहिरियां असां सिंप्लीफाई करणु सिखंदासीं ऐं उन खां बाद वरी इन खां वधीक जेके रक़मूं हूंदियूं उन्हनि खे भी सिंप्लीफाई करणु सिखंदासीं। हाणे 4 हिकु वधी अदद आहे, जॾहिं त 6 हिकु वधी अदद आहे, लिहाज़ा उन जे करे असांखे इन ते जेको खोड़ो पढ़णो पवंदो सिंप्लीफाई करण जे लाइ, उहो असांखे वधीअ जो खोड़ो पढ़णो पवंदो, जेको अदद इन ॿिन्ही खे सिंप्लीफाई करे। ईअं न हुजणु घुरिजे त कंहिं हिकु अदद ते उहो खोड़ो लॻे ऐं वरी कंहिं ॿिए अदद ते असां को ॿियो खोड़ो सोचूं, बिल्कुलु बि ईअं न थियणु घुरिजे। खोड़ो अहिड़ो पढ़णु घुरिजे जेको ॿिन्ही अददनि खे सिंप्लीफाई करे। हाणे ही ॿई वधी अदद आहिनि, लिहाज़ा ॿिके जो खोड़ो आहे जेको ॿिन्ही खे सिंप्लीफाई करे सघे थो। चइनि ते पढ़ंदासीं बिंदु 4, निस्बत जी निशानी 6 ते पढ़ंदासीं ॿिके जो खोड़ो 3:6। हाणे तव्हां ॾिठो 2:3 ही उहे अदद आहिनि जिनखे सिंप्लीफाई असां नथा करे सघूं, यानी कि 2 बि हिकु मुफ़रद अदद आहे ऐं 3 बि हिकु मुफ़रद अदद आहे, जंहिंजे करे ॿिन्ही खे सिंप्लीफाई नथो करे सघिजे। माना हिन जी जेका लास्ट कंडीशन आहे 2:3 तव्हां चई सघो था इट इज आंसर। सो हाणे जेकॾहिं 4:6 खे आम अणपुर में भी लिखण तव्हांखे सम्झायो त 4/6 जॾहिं तव्हां लिखी सघो था, त हाणे 4/6 खे भी सिंप्लीफाई करण तव्हां सिखी आया आहियो त भई 2:4 3:6 2/3, माना हीअ फ्रैक्शन जी कंडीशन आहे जंहिंखे तव्हां बिल्कुलु ई हल करे सघो था पिया। हाणे अचूं था पंहिंजे 2 आर मोर लाइक वैल्यूज़ ते, त माना जेको 8:6:4 आहे, तव्हां इनखे भी जॾहिं सिंप्लीफाई कंदव त कहिड़ी कंडीशन में कंदव, कीअं कंदव ऐं तव्हांखे छा करणु घुरिजे। हिते भी बिल्कुलु ईअं जॾहिं तव्हां सिंप्लीफाई कंदव त 1 2 3 4 रक़मूं आहिनि, जॾहिं तव्हां सिंप्लीफाई करण ते बीहंदव त इन चइनी रक़मुनि ते भी हिकिड़ो अदद हुजे जेको चइनी खे सिंप्लीफाई करे। ईअं न हुजे त 8 खे फ़र्ज़ कयो जेकॾहिं सिंप्लीफाई करे थो 6 खे 10 खे ऐं 10 खे को ॿियो करे त माना इहो हिसाब तव्हांजो ग़लति थींदो। माना इन चइनी अददनि खे हिकिड़ो ई अदद हुजे जेको सिंप्लीफाई करे, जंहिंमें 2 अदद आहे इन्हनि खे सिंप्लीफाई करे सघे थो। 4:6:3:6 2:4:5:10। हाणे तव्हां हिन कंडीशन में ॾिसंदव
त 4 निस्बत 3 निस्बत 2 निस्बत 5 हाणे बिके जो खोड़ो चेन और बिन ते लगे तो पर 10 और 5 ते नथो लगे ट्रिके जो खोड़ो 10 ते लगे तो पर हिन ते नथो लगे एड़े तरीके सां हाणे ही जेका आहे जी आंसर जी एक लास्ट कंडीशन आहे वा रेशियो में वही वेंदी माना असां चलासे ते हिते असां जी सिंपलीफिकेशन पांजी खत्म थी वई उम्मीद आहे दोस्तों त अच्छा प्यारा दोस्तों हाणे रेशियो के असां ढाई फ्रैक्शन में भी हल करे सकूं था पया जो त हाणे इन कंडीशन में ॾिसूं त रेशियो के कीअं हल करे सकूं था फर्ज़ कयो जेकॾहिं असां खे रक़म ढाई अंक ॾिनल हुजे 4 निस्बत 2 रेशियो 3 निस्बत 3 ढाई 6 4 ढाई 2 रेशियो 3 ढाई 6 अचो त हाणे इन पंहिंजे प्रॉब्लम खे असां जेको आहे सो हल करण समझूं ऐं उम्मीद आहे त इन कंडीशन में भी तव्हां 4 ढाई 2 निस्बत 3 ढाई 6 खे भी आराम सां समझी सघंदो ऐं बिल्कुल सवले ऐं इज़ी तरीक़े सां सब खां पहिरियों जीअं तव्हां खे असां फ्रैक्शन में सिखा रहिया आहियूं त कंहिं बि डेसिमल रक़म खे जेको आहे सो तव्हां उनखे सब खां पहिरियों आम अणपूर में चेंज कंदो जेका आहे 4 ढाई 2 खे जेकॾहिं तव्हां आम अणपूर में चेंज कंदो त इहा रक़म तव्हांजी 42 भागे 10 वेंदी निस्बत साम्हूं उन खां बाद में 36 भागे हिते भी 10 वेंदी हाणे 42 भागे 10 रेशियो 36 भागे 10 42 upon 10 रेशियो 36 upon 10 अचो त असां हिन खे हाणे चेंज कयूं पंहिंजे इन आम रेशियो में आणियो उन खां पहिरियों असां खे छा करणु घुरिजंदो त असां जा जेके डिनोमिनेटर्स आहिनि यानी कि असां जा जेके छेद आहिनि असां उन्हनि जी एलसीएम कंदासीं हाणे जेके छेदनि में तव्हां ॾिसो था त सेम छेद आहे हिते भी 10 आहे हिते भी 10 आहे लिहाज़ा असां जो हिकिड़ो ई जेको छेद मिलंदो उहो असां खे 10 मिलंदो हाणे उन 10 हासिल कयल छेद खे असां हर हिकु अणपूर यानी कि 42 भागे 10 सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं रेशियो सेम रहंदो हिते भी बिल्कुल 36 भागे 10 खे असां मल्टीप्लाई 10 सां रखंदासीं हाणे अचो त हिन खे असां हाणे हिन जो जॾहिं छेदनि जी एलसीएम वधी यानी कि ही 10 त जॾहिं तव्हां साइड में इनके लिखंदो एलसीएम लाइण लाइ त इन्हनि जी एलसीएम जी तव्हां पोइ सिखी आया हो त ज़ाहिर ॻाल्हि आहे भाई वधी अदद आहिनि त ॿिए जोड़े सां सिंप्लीफाई करण सां पंज हाणे हुनखे असां पंजनि खे साॻियो ई थोरो पढ़ियोसीं 1 5 5 1 5 5 जेके हिन जा हासिल थियल जुज़ा हुया 2005 असां 2 5 10 खे लिखियोसीं जंहिंजे करे इहो हासिल थियल 10 अदद असां हर हिकु अणपूर सां मल्टीप्लिकेशन की सूरत में रखियो आहे यानी कि 42 upon 10 multiply 10 रेशियो 36 upon 10 multiply 10 सो नाउ हाणे असां हिन ॿिनि अणपूरनि खे पाण में सिंप्लीफाई कंदासीं 42 भागे 10 ज़रगंदा हिन खे छेद न आहे त कॉमन सेंस वठणु घुरिजे त हिन खे हिकिड़ो छेद मौजूद आहे सो हाणे असां हिन खे सिंप्लीफाई कयूं था 1 ॾांहुं 10 हाणे 1 42 ज़ाहिर ॻाल्हि आहे अंश पाण में मल्टीप्लाई थिया छेद एक ॿियो जो कॉमन सेंस आहे त छेद मौजूद हूंदो आहे बिल्कुल अहिड़े तरीक़े सां 1 ॾांहुं वरी अंश पाण में मल्टीप्लाई कया त 1 हाणे असां खे जेको सिंप्लीफाई करण खां बाद नतीजो मिलियो आहे वो मिलियो आहे 42 निस्बत 36 पहिरियों असां जो दर्ज छा आयो 4.2 रेशियो 3.6 जेके असां सिंप्लीफाई करण खां बाद में इनके पांजी हकीकी सूरत में आंदो आहे 42 निस्बत 36 हाणे अचो त इनके अञा सिंप्लीफाई कयूं अञा असां जो लास्ट स्टेज नाहे 42 भी बदी अदद आहे 36 भी बदी अदद आहे लिहाजा बिनी ते विके जो कोड लगे तो सादे करण लाइ अचो त इनके विके सां सादो कयूं बिनी 4 1 2 3 जा भागा है बजो थिया 16 हिते 8 16 ई थियो पांजो 21 निस्बत 18 हाणे तो फोकस करणो आहे 21 अदद आहे जॾहिं त 18 हिकु बदी अदद आहे सादो बिनी खे करणो आहे हाणे कहिड़ो अदद हूंदो जेको बिनी खे सादो कंदो विके जो कोड लिहाज़ा हिते लॻी नथो सघे सो असां हिन खे थोरो पढ़ंदासीं विके जो हाणे 21 जे 7 टका 21 1 टका 2 टका 6 टका 9 4 टका 12 5 टका 15 6 टका 7 निस्बत 6 हाणे 7 निस्बत 6 के को थोड़े कोने जो बिनी के सिंप्लीफाई करे लिहाजा असां जो आंसर बिठो वो 7:6 वेठो प्यारा दोस्तों उम्मीद आहे तव्हां अॼु जे लेक्चर में रेशो जे बारे में जेकी भी सिंप्लीफिकेशन हुयूं उहे तव्हांखे आसान लॻियूं हूंदियूं ऐं असां इहा बि उमेद करे सघूं था त तव्हां असांजे मोटिवेशनल स्किल खे सब्सक्राइब भी कयो हूंदो लाइक एंड शेयर ज़रूर कंदो खुदा हाफ़िज़।